केमिस्ट्री क्लास ॾहों बाब पहिरियों सबक 11 हिस्सो पहिरियों मुख़्तसर सवाल शॉर्ट क्वेश्चन्स आया केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स। सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स मां असीं 5 सवाल जेके आहिनि हिन वीडियो लेक्चर में पार्ट पहिरें में कवर कंदासीं ऐं जेको पार्ट ॿियो वीडियो लेक्चर ठाहींदासीं उन में बक़ाया सवाल डील कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे डिफाइन केमिकल इक्विलिब्रियम विद एग्जांपल। कीमियाई तवाज़ुन जी मिसाल समेत वज़ाहत कयो। The rate of the forward reaction is the same as the rate of reverse reaction. The composition of the reaction mixture remains constant. It is called a chemical equilibrium state. जॾहिं अॻिते वेंदड़ कीमियाई अमल ऐं मोट खाईंदड़ कीमियाई तब्दीलीअ जी रफ़्तार बराबरि हुजे ऐं तव्हांजे कीमियाई अमल वारी जेका मिलावट आहे उन जी कंपोज़िशन मुस्तकिल रहे त इन हालत खे तवाज़ुन वारी हालत चइबो आहे। मिसाल जे तौर ते असां कैल्शियम कार्बोनेट खयोंसीं क्लोज्ड कंटेनर में उनखे हीट कयूं था त कैल्शियम कार्बोनेट छा थींदो, फॉरवर्ड रिएक्शन में टुटणु शुरू कंदो ऐं तव्हांखे कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड मिलंदी। हाणे पहिरियां इनिशियल इहो थींदो त कैल्शियम कार्बोनेट टुटण जी रफ़्तार में तेज़ हूंदो। कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड पहिरियां कुझु बि न हूंदियूं, हे टुटंदो त इहे ठहंदियूं आहिस्ते आहिस्ते। जॾहिं प्रोडक्ट जो मिक़दार कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जो मिक़दार पिणु वधीक थी वेंदो त पोइ इहे वरी ॿई पाण में कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड मिलंदियूं, कंबाइन थींदियूं त कैल्शियम कार्बोनेट में तब्दील थींदियूं। हाणे इहो हलंदे हलंदे हिकु अहिड़ी स्टेज ईंदी जंहिं वक़्तु कैल्शियम कार्बोनेट जे टुटण जी रफ़्तार कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड जे वरी पाण में मिलण जी रफ़्तार बराबरि थी वेंदी त तव्हां इहा जॾहिं कीमियाई अमल मां इन रिएक्शन मां मिक्सचर कढंदव त उन जी तव्हांखे कंपोज़िशन मुस्तकिल मिलंदी, कांस्टेंट मिलंदी, साॻी मिलंदी। त इन सूरत हाल खे असीं चवंदा आहियूं कीमियाई तवाज़ुन। सवाल नंबर ॿियो आहे वाई केमिकल इक्विलिब्रियम इज डायनामिक। कीमियाई तवाज़ुन मुतहरिक छो हूंदो आहे? तव्हांखे यादि रखणु घुर्जे त कीमियाई अमल में छा थींदो आहे त हिकिड़ियूं शयूं टुटंदियूं आहिनि ऐं ॿियूं शयूं वरी पाण में मिली हिकिड़ी नई शइ ठाहींदियूं आहिनि। इहे ॿई अमल थींदा आहिनि रिवर्सिबल केमिकल रिएक्शन में। हाणे जॾहिं हिकिड़ियूं शयूं टुटनि थियूं ऐं ॿियूं पाण में मिली वरी हिकिड़ी शइ खे ठाहिनि थियूं त हाणे छा थींदो त यानी हिकिड़ियुनि शयुनि जे टुटण जो अमल ऐं ॿियनि शयुनि जे वरी ठहण जो अमल ॿई हिक ॿिए जे अपोज़िट डायरेक्शन में पिया हलंदा आहिनि। पर उन्हनि जो जॾहिं रेट जेको आहे शयुनि जे टुटण जो ऐं वरी शयुनि जे ठहण जो ॿिन्ही जी रफ़्तार जॾहिं बराबरि थी वेंदी आहे तॾहिं तवाज़ुन थींदो आहे। हाणे जॾहिं शयूं ठहनि थियूं ऐं टुटनि थियूं त यानी उहे तहरुक में आहिनि, उहे हरकत में आहिनि। इन्हीअ जे करे असां चवंदा त केमिकल इक्विलिब्रियम जेको आहे उहो डायनामिक हूंदो आहे, कीमियाई तवाज़ुन मुतहरिक हूंदो आहे। Because reaction does not stop, only the rates of forward and reverse reactions become equal to each other but take place in opposite directions. कीमियाई तवाज़ुन मुतहरिक इन लाइ आहे छो त कीमियाई अमल में शयुनि ठहण यानी फॉरवर्ड रिएक्शन ऐं शयुनि जे टुटण यानी रिवर्स रिएक्शन जो अमल जारी रहे थो। Dynamic means reaction is still continuing. डायनामिक यानी मुतहरिक जो मतिलबु आहे त कीमियाई अमल अञा ताईं हरकत में आहे। एट डायनामिक इक्विलिब्रियम स्टेट इन मुतहरिक कीमियाई तवाज़ुन वारी हालत में रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन विल बी इक्वल टू रेट ऑफ रिवर्स रिएक्शन। डायनामिक इक्विलिब्रियम वारी हालत में छा थींदो, फॉरवर्ड रिएक्शन जी रफ़्तार रिवर्स रिएक्शन जी रफ़्तार जे बराबरि हूंदी आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां इक्विलिब्रियम में धरतीअ जो मिसाल पिणु पढ़ियो हुयोसीं। हाणे इन ई धरतीअ ते मुख़्तलिफ़ पासनि खां सिज जो ॿियनि ग्रहनि जो ज़ोर लॻंदो आहे। इहा धरती जेका आहे उहा चुरपुर में हूंदी आहे, पर उहा हिकिड़े तवाज़ुन वारी चुरपुर में हूंदी आहे। इहो हिकिड़े क़िस्म जो फिज़िकल इक्विलिब्रियम आहे, पर इहो डायनामिक जो मिसाल आहे। हिकिड़ो असां ॿियो मिसाल वरितो हुयोसीं सीसा जो, पींघ जो, जंहिं ते जेकॾहिं बराबरि वज़न वारा ॿार विहारजनि त उहो सीसा जेको आहे पींघ जेका आहे उहा नेठि लुॾी लुॾी ऐं हिकिड़े हंधि बीही रहंदी, यानी उहा तवाज़ुन में अची वई। पर अहिड़े क़िस्म जे तवाज़ुन खे असां चवंदा आहियूं स्टैटिक इक्विलिब्रियम। इहो पिणु हिकिड़े फिज़िकल इक्विलिब्रियम जो मिसाल आहे।
केमिकल इक्विलिब्रियम तॾहिं थींदो आहे जॾहिं शयुनि जी जोड़जक तब्दील थिए। धरतीअ जी जोड़जक साॻी रहे थी, सीसा में का बि कीमियाई तब्दीली कोन थी अचे, तंहिंजे करे हिननि खे असां फिजिकल इक्विलिब्रियम चऊं था। केमिकल इक्विलिब्रियम तॾहिं थींदो आहे जॾहिं शयुनि जी जोड़जक जेका आहे उहा तब्दील थींदी रहे। सवाल नंबर 2 आहे, when writing an equation, how is a reversible reaction distinguished from irreversible reaction? कीमियाई मसावात लिखत में अणमोट कीमियाई अमल ऐं मोट खाईंदड़ कीमियाई अमल में फ़र्क़ु कीअं कबो आहे? Reversible reactions are expressed with double-headed arrow, while irreversible reactions are written with single-headed arrow. मोट खाईंदड़ कीमियाई अमल खे मसावात में ॿिटे तीर सां, जॾहिं त अणमोट इरिवर्सिबल कीमियाई अमल खे हेकूणे तीर सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो, कैल्शियम कार्बोनेट खे हीट ओपन कंटेनर आहे, यानी तव्हांजो हिते रिवर्सिबल रिएक्शन कोन थींदो। ओपन कंटेनर में तव्हां खुलियल थांव में कैल्शियम कार्बोनेट खे गरम कंदव त तव्हांखे कैल्शियम ऑक्साइड ऐं कार्बन डाइऑक्साइड मिलंदी। हाणे इहो जेको सिंगल हेडेड एरो आहे उहो असांखे इहो ई थो ॿुधाए त तव्हांजो जेको रिएक्टेंट आहे उहो प्रोडक्ट में तब्दील थी वेंदो ऐं ॻाल्हि ख़तमु। तव्हांजी प्रोडक्ट पोइ हिते रिवर्स वञी करे रिएक्टेंट्स में तब्दील कोन थींदी। इन जे करे इरिवर्सिबल जेके रिएक्शन्स आहिनि अणमोट, उन्हनि खे सिंगल हेडेड एरो सां ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त कीमियाई मसावात में असां रिवर्सिबल रिएक्शन खे यानी मोट खाईंदड़ कीमियाई अमल खे डबल हेडेड एरो सां ज़ाहिर कंदा आहियूं। डबल हेडेड एरो, हेॾां ॾिसो त हिकिड़ो तीर जो मथो हेॾां आहे ऐं हेॾां हिन तीर जो मुंहुं वरी हेॾां आहे। हाणे मथियो तीर ॿुधाए थो त तव्हांजो जेको रिएक्टेंट आहे उहो हिन प्रोडक्ट में तब्दील थियो ऐं वरी इहा प्रोडक्ट जॾहिं पाण में कंबाइन थींदी त वरी तव्हांजे रिएक्टेंट में तब्दील थींदी। रिवर्सिबल रिएक्शंस खे असां इक्वेशन में डबल हेडेड एरो सां ज़ाहिर कंदा आहियूं। Reactions in which the products can recombine to form reactants are called reversible reactions. अहिड़ा कीमियाई अमल जिन में पैदावारी शयूं पाण में मिली वरी आमलनि में तब्दील थी वञनि, उन्हनि खे मोट खाईंदड़ कीमियाई अमल चइबो आहे। सवाल नंबर 4 आहे, write an equilibrium equation of monoatomic carbon and a molecule of oxygen as reactant and carbon monoxide as product. मोनोएटामिक कार्बन ऐं ऑक्सीजन जो मॉलिक्यूल आमल तौर, जॾहिं त कार्बन मोनोऑक्साइड पैदावार तौर हुजे त इन जे रद्द अमल लाइ मुस्तकिल तवाज़ुन लिखो। ऐं असांखे इहो मालूम आहे त असां मोलर कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स खणंदा आहियूं ऐं मोलर कंसंट्रेशन ऑफ जेका प्रोडक्ट आहे उहा खणंदा आहियूं। उनखे असां इक्विलिब्रियम इक्वेशन में रखंदा आहियूं त KC इज़ इक्वल टू मथां रखंदा आहियूं असां मोलर कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऐं रेस पावर जी सूरत में डिवाइडेड बाय डिनोमिनेटर तौर ते रखंदा आहियूं असां रिएक्टेंट्स ऐं उन्हनि जी मोलर कंसंट्रेशन खे पिणु रेस पावर जी सूरत में ॾेखारींदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां मोनोएटामिक कार्बन ऐं मॉलिक्यूलर ऑक्सीजन जो रिएक्शन ॾेखारियूं त उहो असांजो बैलेंस्ड इक्वेशन में थींदो 2 moles of carbon react with 1 mole of molecular oxygen and produces 2 moles of carbon monoxide. रिवर्सिबल रिएक्शन आहे। हाणे प्रोडक्ट असांजी हिते कहिड़ी आहे? असांजी प्रोडक्ट आहे 2 moles of carbon monoxide। इहा अची वेंदी असांजी मथां नॉमिनेटर तौर ते ऐं असांजा जेके रिएक्टेंट आहिनि उहे ॿ आहिनि, कार्बन आहे ऐं ॿियो ऑक्सीजन आहे। इहे हलिया वेंदा डिनोमिनेटर तौर ते। तंहिंजे करे असां जेकॾहिं लिखूं A is equal to, ये असां खईंसीं प्रोडक्ट नॉमिनेटर तौर ते, मोलर कंसंट्रेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साइड रेस पावर 2 छो त हिन जा नंबर ऑफ मोल्स 2 आहिनि, डिवाइडेड बाय रिएक्टेंट थींदा कार्बन खयोसीं, मोलर कंसंट्रेशन ऑफ कार्बन रेस पावर 2 छो त हिन जो अॻियां मोलर कंसंट्रेशन 2 कोएफिशिएंट 2, मॉलिक्यूलर ऑक्सीजन खईंसीं, उहा साॻो ई असां मोलर कंसंट्रेशन ऑफ ऑक्सीजन डिनोमिनेटर तौर ते लिखीसीं। सो इन रिएक्शन खे कार्बन ऐं ऑक्सीजन वारे रिएक्शन खे असां हीअं इक्विलिब्रियम इक्वेशन में लिखी सघूं था। सवाल नंबर 5 आहे, आउटलाइन द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ रिवर्सिबल रिएक्शन। मोट खाईंदड़ कीमियाई अमल जूं ख़ासियतूं लिखो। रिवर्सिबल रिएक्शन हैज द फॉलोइंग कैरेक्टरिस्टिक्स। मोट खाईंदड़ कीमियाई अमल जूं ख़ासियतूं हेठि ॾिजनि थियूं। जीअं त रिवर्सिबल रिएक्शन थींदो ई ॿिनि तरफ़नि में आहे, हिकिड़ो फॉरवर्ड मूव कंदो आहे ऐं वरी बैकवर्ड मूव कंदो आहे। इन लिहाज़ खां उहो बाय डायरेक्शनल नेचर जो थिए थो, यानी ॿितरफ़ी नोयत वारो।
या त फॉरवर्ड वेंदो या त बैकवर्ड वेंदो। नंबर ॿी ख़ासियत आहे इक्विलिब्रियम स्टेट। जॾहिं फॉरवर्ड रिएक्शन अॻिते वञे थो ऐं पोइ वरी प्रोडक्ट ठहंदियूं त वरी प्रोडक्ट वरी रिएक्टेंट में तब्दील थींदियूं त रिएक्शन जेको आहे सो बैकवर्ड बि वेंदो। हलंदे हलंदे छा थींदो त फॉरवर्ड रिएक्शन जी रफ़्तार ऐं बैकवर्ड रिएक्शन जी रफ़्तार ॿई बराबरि थी वेंदियूं त हिते इक्विलिब्रियम यानी तवाज़ुन हासिल थी वेंदो। ऐं उन वक़्तु तवाज़ुन वारे वक़्तु तव्हांखे जेका रिएक्शन मिक्सचर मिलंदी उन जी कंपोज़िशन पिणु कांस्टेंट मिलंदी। सो ॿी ख़ासियत रिवर्सिबल रिएक्शन जी इहा आहे त उन में इक्विलिब्रियम स्टेट तवाज़ुन वारी हालत क़ाइमु थींदी आहे। नंबर टी ख़ासियत आहे डायनामिक प्रोसेस। असां हिन जे बारे में ॻाल्हाए आयासीं त जीअं त हिकिड़ियूं शयूं जेके आहिनि सो टुटनि थियूं ऐं ॿियूं शयूं वरी पाण में मिलनि थियूं, इन्हनि शयुनि टुटण ऐं शयुनि जे पाण में मिलण जो अमल जारी रहंदो आहे। उन्हनि जी रफ़्तार जॾहिं बराबरि थी वेंदी आहे त हिकिड़ो तवाज़ुन क़ाइमु थींदो आहे जंहिंखे असां चऊं था त डायनामिक इक्विलिब्रियम थींदो आहे, यानी मुतहरिक तवाज़ुन। शयूं हरकत में रहंदियूं, फॉरवर्ड रिएक्शन ऐं बैकवर्ड रिएक्शन हरकत में रहंदो, पर हिकिड़े तवाज़ुन में हुनजी रफ़्तार बराबरि रहंदी। तंहिंजे करे असां चऊं था त रिवर्सिबल रिएक्शन जेको आहे उहो डायनामिक थींदो आहे, मुतहरिक थींदो आहे। नंबर चौथी ख़ासियत आहे इनकम्प्लीट कन्वर्जन। अणपूरी हिन में तब्दीली थींदी आहे, यानी रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे प्रोडक्ट में मुकमल तौर ते तब्दील न आहिनि थी वेंदा। Reactants are not completely converted to products. A mixture of reactants and products exists at equilibrium. छा थींदो, तव्हांजा रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे प्रोडक्ट में तब्दील त थींदा आहिनि, पर वरी साॻे ई वक़्तु प्रोडक्ट जेका आहे उहा तव्हांजे वरी रिएक्टेंट्स में तब्दील थींदी आहे। ईअं रिएक्टेंट्स जो जेको मिक़दार आहे उहो पंहिंजी जॻह ते मौजूदु रहंदो आहे। जॾहिं तवाज़ुन क़ाइमु थी वेंदो आहे त उन वक़्तु बि तव्हां जेका मिक्सचर कढंदव रिएक्शन मां उन में रिएक्टेंट्स बि मौजूदु हूंदा ऐं तव्हांजा प्रोडक्ट बि मौजूदु हूंदा। तंहिंजे करे हिकिड़ी अणपूरी तब्दीली थींदी आहे जंहिंमें रिएक्टेंट्स जेके आहिनि उहे पिणु मौजूदु हूंदा आहिनि ऐं तव्हांजा प्रोडक्ट्स पिणु मौजूदु हूंदा आहिनि। These characteristics distinguish reversible reactions from irreversible reactions. इहे ख़ासियतूं मोट खाईंदड़ कीमियाई अमल खे अणमोट कीमियाई अमलनि खां मुख़्तलिफ़ बणाइनि थियूं। Where the reaction proceeds only in one direction, जिते यानी अणमोट कीमियाई अमलनि में कीमियाई तरफ़ हिकिड़े ई डायरेक्शन में हलंदो आहे, until the reactants are fully converted to products, जेसी ताईं रिएक्टेंट्स मुकमल तौर ते पैदावार में तब्दील नथा थी वञनि। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।